शहर तो आंदो जंहिंमें हुन अनोखी ॻाल्हि कई या ॻाल्हि अनुभव कई वई इस्लामी सोशलिज़म जी ऐं जो हाजत जी ॻाल्हि कई वई पर रसूल बख़्श अली जे चयो त जेसिताईं सिंध जो हारी जेको ॻोठनि में रहे थो जेको बेज़मीन आहे जेको बेघर आहे जेको मिस्कीन आहे जंहिंखे जेसिताईं सासी शऊर न मिलंदो जेसिताईं सिंधियाणी तहरीक सिंधियाणियूं असांजूं भेनरूं जेके क़ैद खाननि में क़ैद आहिनि जेके ॾींहुं राति महिनत करनि थियूं पर उन्हनि खे खाननि न मिले जॻह वेहण जे लाइ कोन थी मिले जेसिताईं उहे उन संसद ईंदियूं जेसिताईं खाद रहंदा ये खाद रहंदा ऐं पोइ पली जे साहब सॼी सिंध में ॻोठनि में वाइण में बस्तनि में निकिरी पियो ऐं पंहिंजनि साथियुनि खे गॾु कंदो वियो ऐं तहरीक खे हलाईंदो वियो ऐं पोइ तव्हां ॾिठो त जनरल ज़िया जहिड़े फाशिस्ट मुर्दार ऐं डिक्टेटर जे ख़िलाफ़ जॾहिं जदोजहद हली त हीअ हाली हुआ हीअ मज़मून हुआ हीअ सिंधियाणी हुयूं जिन खे सरकारे आउट करे छॾियो हिन वक़्तु सिंध जी सूरत हाल सिंध में नओं इथोपिया पैदा कयो पियो वञे सिंध में सिंध जो पाणी बंदि आहे सिंध में सिंध जूं ज़मीनूं भाॼनि जे हवाले आहिनि सिंध में सिंध जूं यूनिवर्सिटियूं पढ़ाई जे खां महिरूम आहिनि उते हारी जो ॿार पढ़ी नथो सघे मज़दूर जो ग़रीब जो ॿार पढ़ी नथो सघे सिंध में हारनि ऐं हाराइण ऐं मिस्किन औरतुनि सां ज़ुल्म थींदो आहे उन सॼी सूरत हाल में हिकिड़े पली रसूल बख़्श अली जो साहब हिकु उम्मीद आहे जेका हिकु उम्मीद आहे जंहिंमें असां इहो करे सघूं था असांजी इक़्तिदारियूं असांजे वॾेरनि होकारनि ऐं लाहौरानि चमचनि खे ॾेखारी ॾियो ऐं हारनि ऐं मज़दूरनि ऐं सिंधियाणी जे हवाले हिन वक़्तु